मास परिषद। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्रीमद् भगवद गीता अध्याय 4। श्री कृष्ण चयो हे अर्जुन, मूही अविनाशी योग मुंड में सूर्य जखे ॿुधायो हो। सूरज वरी ओ योग पंहिंजे पुट मनुअ खे ॿुधायो हो। मनुअ वरी ओ योग पंहिंजे पुट राजा अक्षवाकुअ खे ॿुधायो हो। अहिड़ीअ तरह परंपरा खां प्राप्त थियनि उन योग खे राज ऋषिनि जातो हो। हे अजन, उहो योग घणे काल खां इन लोक मां गुम थी वियो आहे। उहो ई प्राचीन झूनो योग मूं तोखे वर्णन करे ॿुधायो आहे। छाकाणि त तूं मुंहिंजो भगत ऐं प्यारो मित्र पिणाई। ॿियो त हे अविनाशी योग बिल्कुलु उत्तम आहे ऐं उन में ॻुझ भरियल आहिनि। हीअ ॻाल्हि ॿुधी अर्जुन जे मन में संशय पैदा थी वियो ऐं पोइ अर्जुन चयो, भॻवान, अव्हां जो जनम त हाणे थियो आहे, सूरज जो जनम त घणो अॻु थियो। पोइ अव्हां उहो योग शुरू में सूरज खे कीअं ॿुधायो, सो मां कीअं सम्झी सघां, मूंखे खोले सम्झायो। अर्जुन जे संशय मिटाइण लाइ श्री कृष्ण चयो, हे अर्जुन, मुंहिंजा ऐं तुंहिंजा घणा ई अॻु में जनम थी चुका आहिनि। हे परंतप अर्जुन, उन्हनि सभिनी खे तूं नथो ॼाणी, मूंखे सभु यादि आहिनि। मां अविनाशी आत्मा, अजन्मा ऐं सभिनी प्राणियुनि जो ईश्वर आहियां। उन हूंदे बि प्रकृतिअ जे अधीन आत्म माया सां प्रगट थियो आहियां। हे पार्थ, जॾहिं जॾहिं धर्म जी हानि ऐं अधर्म जो वाधारो थिए थो, तॾहिं तॾहिं मां पंहिंजे ईश्वरी रूप में प्रगट थियां थो। सुठनि माण्हुनि जो उद्धार करणु, दुष्टनि खे नाश करणु, धर्म जो क़ाइमु करणु। उन कारण लाइ मां वरी वरी युग युग में प्रगट थियां थो। हे अर्जुन, मुंहिंजो जनम कर्म दिव्य आहे। अहिड़ी तरह जेको तत्व सां ॼाणे थो, उहो मनुष्य देह त्यागे वरी जनम प्राप्त न करे मूंखे ई पाए थो। अहिड़ी तरह मोह भव ऐं क्रोध खे छॾे जेके मूंखे प्रीत रखनि था, मुंहिंजे शरण में अची ज्ञान रूपी तप सां पवित्र थी मूंखे पाइनि था। हे पार्थ अर्जुन, जेके माण्हू मूंखे जीअं ध्यानु था, मां तिन खे उहे ई यादि कयां थो। ईअं ॼाण सियाणा माण्हू हर तरह मुंहिंजे मार्ग अनुसार वर्तन करे थो। मनुष्य लोक में कर्मनि जे फल खे चाहींदड़ जेके देवताउनि खे पूॼनि था, उहे कर्मनि मां पैदा थियल सिधी पिणु जल्द ई प्राप्त कनि था। गुणनि ऐं कर्मनि जे विरहाङे करे चारई वर्ण मुंहिंजा रचियल ॼाण उन्हनि जो कर्ता मूं अविनाशीअ खे अकर्ता कर्म जो न कंदड़ ॼाण। छो त कर्म जे फल में मुंहिंजी इच्छा न आहे, इन करे कर्म जो लेप मूंखे लॻंदो न आहे। इन रीति जेको मूंखे ॼाणे थो, उहो पिणु कर्म में ॿधिजंदो न आहे। अॼनि मनुष्यनि मुक्तीअ जे इच्छा रखंदड़नि उन रीति कया हुआ कर्म। इन करे तूं बि सदाई वॾनि द्वारा कयल ई कर कर्म। पर कर्म छा आहे, अकर्म छा आहे, उन जे बारे में तूं कर वीचार। उहे कर्म तो लाइ चङी रीति चवंदुसि, जंहिंखे ॼाणी संसार जे बंधन मां थींदे पार। कर्म जो स्वरूप बि ॼाणणु घुरिजे, अकर्म जो स्वरूप सम्झणो आहे। विक्रम जा कर्म ऐं ॼाण घुरिजनि, छो त कर्मनि जी गति तमामु ॻूढ़ी आहे। जेको कर्म में अकर्म ॾिसे थो,
जेको अक्रम में कर्म ॾिसंदो आहे सो मनशन में बुद्धिवान आहे। उहो योगी सभिनी कर्मनि जो करण वारो आहे। जंहिंजा सभई कार्य कामनाउनि ऐं संकल्पन बिना आहिनि। ॿिया जंहिंजा कर्म ज्ञानी अग्नि में भस्म थी विया आहिनि उनखे ज्ञानी पंडित चवनि था। जेको संसारी आसने बिना ढावल आहे उहो कर्म जे फल खे छॾे कमु चङी तरह कंदे बि न कंदो आहे। जंहिं मन शरीर जीतियो आहे, जंहिं सभु भोग पदार्थ त्यागिया आहिनि, जेको आशा रहत आहे उहो कर्म कंदे बि पाप खे प्राप्त न थींदो आहे। जेको पाण ई मिले उन ते संतोष कंदड़ सुख दुख गर्मी सर्दी वग़ैरह खां परे आहे। जेको ईर्खा रहत सिद्धि असिद्धि में समान कर्म कंदे बि बंधन में ॿधंदो न आहे। छो त आसक्ति मोह रहते ज्ञान में स्थित यज्ञ वास्ते आचरण कंदड़ मुक्त पुरुष आहे। ब्रह्म अर्पण ब्रह्म आहुति जा ब्रह्म अग्नि में ब्रह्म रूप कर्ता विझे थो। उन जा फल में ब्रह्म रूपी कर्म में स्थित रहणु असां ब्रह्म ई थिए थो। याने ब्रह्म बिना कुझु कीन आहे। ईअं ॼाणी जेको कर्म कजे थो उन द्वारा पोइ ब्रह्म परमात्मा खे प्राप्त कयो वञे थो। ॿिया के योगी देवताउनि जे यज्ञ जी उपासना कनि था। ॿिया ज्ञानी ब्रह्म अग्नि में आत्म भाव रूपी यज्ञ जो हवन कनि था। ॿिया योगी कनन वग़ैरह सभिनी इंद्रियनि जे संयम रूपी हवन कनि था। ॿिया के शब्द वग़ैरह ऐं विषन इंद्रियनि रूपी अग्नि में हवन कनि था। ॿिया वरी सभिनी इंद्रियनि जे कर्मनि ऐं प्राणनि जे कर्मनि खे ज्ञान सां प्रकाशित करे आत्म संयम रूपी योग हवन कनि था। के धन दान रूपी, के तपस्या रूपी, के योग रूपी हवन कनि था। के कठन वितन रखण, के शास्त्रनि जे अभ्यास रूपी यज्ञ कनि था। ॿिया वरी अपान वायु माना ॿाहिरि वेंदड़ हवा में प्राण वायु खे हवन कनि था। ॿिया वरी प्राण ऐं अपान जे हलण खे रोके प्राणायाम रूपी हवन कनि था। ॿिया नेम मूजिबि खाधो खाईंदड़ प्राणनि खे प्राणनि में हवन कनि था। इहे सभु यज्ञ जा ॼाणू आहिनि। यज्ञ द्वारा उन्हनि जा पाप नाश थियनि था। हे कौरव कुल में उत्तम अर्जन, यज्ञ जे फल ज्ञान रूपी अमृत खे भोगींदड़ सनातन ब्रह्म प्राप्त कनि था। यज्ञ न कंदड़नि खे परलोक जो सुख कीअं मिलंदो जे हिन लोक जो सुख बि न वठनि था। अहिड़ा घणा ई यज्ञ वेदनि जे वाणीअ में बयानु कयल आहिनि। उन सभिनी खे कर्मनि मां पैदा थियल ॼाणी मनुष्य मुक्त थी वेंदा आहिनि। हे परंतप अर्जन, संसारी विषयनि सां कयल यज्ञ खां ज्ञान रूपी यज्ञ श्रेष्ठ आहिनि। हे पार्थ, सभु यज्ञ में कर्म ब्रह्म ज्ञान में समाप्त थी वेंदा आहिनि। उहो ब्रह्म ज्ञान प्रणाम करणु शेवा करणु सभु ब्रह्म ज्ञानीअ वटि आहे। सुवाल पुछण द्वारा ब्रह्म ज्ञानीअ वटां ज्ञान जो उपदेश मिलंदो आहे। उन ज्ञान खे ॼाणी हेरजन तुंहिंजे मोह खे प्राप्त न थींदे। ज्ञान द्वारा तूं सभ खे पाण में ॾिसंदे ऐं मूं में बि उन्हनि खे ॾिसंदे। याने ब्रह्म बिना ॿियो कुझु बि न आहे, हीअं ई तूं पसंदे। जेकॾहिं तूं सभिनी पापिन में वधीक पाप करण वारो हूंदे त बि ज्ञान रूपी ॿेड़ीअ में चढ़ी सभिनी पापनि खां बची वेंदे। हे अर्जन, जीअं ज़ोर बणदड़ अग्नि काठियुनि जे ढेर खे जलाए भस्म कंदी आहे, तीअं ज्ञान रूपी अग्नि सभिनी कर्मनि जे फलनि खे भस्म कंदी आहे। हिन संसार में ज्ञान जहिड़ो ॿियो कुझु बि न आहे। ज्ञान ई सभु कुझु आहे। ज्ञान खे पाए शुद्ध अंतर करण वारो पाण ई आत्मा जो अनुभव कंदो आहे।
इंद्रन खे जीतींदड़ उदम कंदड़ श्रद्धा वारो ज्ञान परपत कंदो आहे। ज्ञान खे पाए त तुई परम शांतीअ खे प्राप्त कंदो आहे। अज्ञानी अश्रद्धालु ऐं शकी आदमी ईअं नास थी वेंदो आहे। शकी आदमी खे सुख बि न मिलंदो आहे, लोक परलोक बि ख़राबु थींदो आहे। हे धननि जे अर्जन, जंहिंजा समता वारी बुद्धीअ जे योग द्वारा सभु शक दूर थी विया आहिनि, अहिड़े आत्मा में रतल आदमी खे कर्म कॾहिं बि न ॿधंदा आहिनि। हुन करे हे पार्थ अर्जन, तूं समता योग में स्थित थी अज्ञान करे उत्पन्न थियल शक जेको तुंहिंजे हृदय में आहे, सो ज्ञान रूपी तलवार सां काटे खड़ो थी। ओम तत्सत। कर्म संन्यास योग नाले चौथों अध्याय पूरो थी वियो।